बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेलो दोस्तों, इट्स मी फरहान इधर। सो अॼु असीं पढ़ी रहिया आहियूं पार्ट्स ऑफ स्पीच। प्रीवियस वीडियो में असां 4 पार्ट्स ऑफ स्पीच पढ़िया हुआसीं ऐं हिन वीडियो में असीं रिमेनिंग 4 पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ी रहिया आहियूं। सो अॼु स्टार्ट कंदासीं एडवर्ब खां, जेको पंजो पार्ट्स ऑफ स्पीच आहे। हिन जी सिंधी में लिटरल मीनिंग आहे ज़रफ़, ऐं सवली सिंधी में तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त इहो उहो लफ़्ज़ु आहे जेको इज़ाफ़ी माना ऐड कंदो आहे। डेफिनेशन हिन जी आहे त अ वर्ड that modifies a verb, adjective, other adverbs, or various types of words, phrases and or clauses. So ही आहे डेफिनेशन। इन जी सिंधी में माना ईअं चए त हिकु अहिड़ो लफ़्ज़ु जेको वधीक एलाबोरेट करे, वधीक माना ऐड करे कंहिं वर्ब में, कंहिं एडजेक्टिव में या कंहिं एडवर्ब में ई, या कंहिं ॿिए क़िस्म जे लफ़्ज़ में या फ्रेज़ में या कंहिं क्लास में। मतिलबु सवली सिंधी में इहो त एडवर्ब उहो हूंदो आहे जेको कंहिं शइ में इज़ाफ़ी माना ॾिए। एग्ज़ाम्पल मां लिखियो आहे त ही इज़ रनिंग फास्ट। हिन में छा आहे, असीं लिखियो आहे ही त असांजो प्रोनाउन, रनिंग आहे असांजो वर्ब, इज़ बि आहे असांजो वर्ब। हाणे हिते जेको ही फास्ट लफ़्ज़ु आयो आहे, इहो फास्ट छा थो करे, इहो फास्ट रनिंग खे वधीक एलाबोरेट थो करे, रनिंग खे वधीक एक्सप्लेन थो करे। त इन जो मतिलबु त ही फास्ट जेको आहे इहो रनिंग जी माना में इज़ाफ़ो थो करे। इन जे करे असीं हिन खे चवंदासीं त ही फास्ट जेको आहे उहो असांजो आहे एडवर्ब। सही आहे। अहिड़े तरीक़े सां असां ॿियो एग्ज़ाम्पल लिखियो आहे, ही इज़ रनिंग वेरी फास्ट। हाणे हिन में छा आहे त हिते मथे वारे एग्ज़ाम्पल में फास्ट इज़ाफ़ो पियो करे माना में रनिंग जी, जेको रनिंग पाण आहे वर्ब। हेठि वरी छा थो करे त वेरी जेको लफ़्ज़ु आहे उहो वरी फास्ट खे थो वधीक एलाबोरेट करे। फास्ट पाण एडवर्ब ऐं वेरी बि एडवर्ब। हाणे हेठि वारे एग्ज़ाम्पल में ईअं थो थिए त जेको वेरी आहे उहो हिकिड़ो एडवर्ब कंहिं ॿिए एडवर्ब जी माना खे वाज़े थो करे। इन खे चवंदासीं त एडवर्ब अहिड़ो शइ आहे, अहिड़ो पार्ट ऑफ स्पीच आहे जेको कंहिं वर्ब, कंहिं एडजेक्टिव या कंहिं ॿिए एडवर्ब जी माना में इज़ाफ़ो करे। एग्ज़ाम्पल ॿियो बि लिखियो आहे त शी इज़ वेरी ब्यूटीफुल। हाणे हिते ही जेको लफ़्ज़ु आहे वेरी, उहो ब्यूटीफुल खे वधीक एक्सप्लेन थो करे। हाणे ब्यूटीफुल असांखे ख़बर आहे त इहो आहे एडजेक्टिव, त एडजेक्टिव खे हिते वेरी ब्यूटीफुल जेको आहे उहो वधीक इन खे एक्सप्लेन थो करे, वधीक ज़ाहिर थो करे, वधीक माना हुन में माना में एडिशन थो करे। इन जे करे वेरी खे चवंदासीं असां इहो वेरी असांजो आहे एडवर्ब। सो छहों असांजो पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रोपोजिशन, जंहिंखे सवली सिंधी में हरफजर या तालुक चवंदा आहियूं। डेफिनेशन इहा आहे त एनी ऑफ क्लास ऑफ नॉन इन्फ्लेक्टिंग वर्ड्स टिपिकली इम्प्लाइड टू कनेक्ट अ फॉलोइंग नाउन और प्रोनाउन। मतिलबु ही उहे वर्ड्स हूंदा आहिनि जेके कंहिं नाउन या प्रोनाउन खे पाण में कनेक्ट करण में ऐड कया वेंदा आहिनि। एग्ज़ाम्पल आहे देयर आर 50 रुपीज़ इन माई पॉकेट। हाणे ही जेको इन आहे इहो पाण में कनेक्ट थो करे, हिकिड़ो रुपीज़ खे थो कनेक्ट करे, ॿियो पॉकेट खे थो कनेक्ट करे। हाणे हिन में छा आहे त ॿ नाउन्स जेके आहिनि उहे पाण में हो थी विया आहिनि, असांजा नाउन प्रोनाउन पाण में ऐड थिया आहिनि, कनेक्ट थिया आहिनि। कनेक्ट कंहिंजे थ्रू थिया आहिनि, इन जे थ्रू थिया आहिनि। त इन सां छा थींदो, इहो असांजो आहे प्रीपोजिशन। सही आहे। ॿियो एग्ज़ाम्पल आहे द बुक इज़ ऑन द टेबल। ऑन द टेबल, हाणे पाण में कनेक्टिविटी छा जी आहे, हिकिड़ो बुक आहे, ॿियो टेबल जी आहे। बुक टेबल ते वियो आहे, इन ॿिन्ही जी पाण में कनेक्टिविटी आहे। कनेक्ट कंहिं कयो आहे, उहो कयो आहे ऑन, त इहो असांजो ऑन थींदो प्रीपोजिशन। ठीकु आहे। हाणे टियों एग्ज़ाम्पल लिखियो आहे त शी इज़ स्टैंडिंग एट द डोर। एट छा थो करे, पाण में कनेक्ट थो करे छा खे, शी खे ऐं डोर खे। हाणे डोर आहे नाउन, शी आहे प्रोनाउन। नाउन प्रोनाउन ॿिन्ही खे जीअं ऐड कयो आहे, पाण में माना खे माना मिलायो आहे, उहो लफ़्ज़ु आहे एट। एट असांजो आहे प्रीपोजिशन। ठीकु आहे। हाणे सतों असांजो आहे कंजक्शन। कंजक्शन मतिलबु मिलाइणु, पाण में ऐड करणु। कंजक्शन लफ़्ज़ जी माना ईअं थी निकिरी सघे त कंजक्शन मीन्स कनेक्ट करणु, पाण में मिलाइणु। ठीकु आहे। इन जी डेफिनेशन इहा आहे त अ वर्ड यूज़ टू जॉइन अदर वर्ड्स और फ्रेज़िस इन टू अ सेंटेंस। ठीकु आहे। हाणे हिते असीं पाण ई सम्झी सघूं था, टू जॉइन मतिलबु पाण खे मिलाइणो आहे। त अहिड़ो कंजक्शन उहो हूंदो आहे जेको ॿिनि लफ़्ज़नि खे या ॿिनि सेंटेंसिस खे पाण मिलाए। मां ॿई एग्ज़ाम्पल ॾिना आहिनि, हिकिड़ो लफ़्ज़नि वारो बि ॾिनो आहे, सेंटेंसिस वारो बि ॾिनो आहे। हाणे हिन में ईअं त नोनी एंड बतूल आर फ्रेंड्स। हाणे हिन में छा आहे, एंड कनेक्ट कयो आहे ॿिनि लफ़्ज़नि खे। उहे ॿ लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो त नोनी आहे असांजो, हिकिड़ो नोनी खे कनेक्ट कयो अथई, ॿियो बतूल खे कनेक्ट कयो अथई। कनेक्ट कहिड़े लफ़्ज़ कयो आहे, उहो कयो आहे एंड। त इन करे एंड असांजो थींदो कंजक्शन।
ॿियो सेंटेंस खे एड करणु सेंटेंसिस खे दे प्लेड वेल बट लॉस्ट इमेज। हाणे हिन ॿ सेंटेंस अची विया लॉस्ट इमेज प्लेड वेल। ॿिनि सेंटेंसिस खे हिन पाण मिलायो वियो आहे। सेंटेंसिस खे पाण में कहिड़े लफ़्ज़ मिलायो आहे उहो आहे बट। जीअं त बट ॿिनि सेंटेंसिस खे मिलाए थो इन करे बट असांजो आहे कंजक्शन। सो फाइनली लास्ट आहे इंटरजेक्शन। इंटरजेक्शन खे असीं सिंधी में चवंदा आहियूं त का फीलिंग्स ज़ाहिर करणु। मतिलबु सवली सिंधी में इहा त इंटरजेक्शन काई फीलिंग्स ज़ाहिर कंदो आहे। डेफिनेशन इहा आहे त एन एक्सप्रेशन ऑफ इमोशन इज़ कॉल्ड इंटरजेक्शन। ठीकु आहे। इन जा एग्ज़ाम्पल मां लिखिया आहिनि ॿ। त असीं अक्सर करे कोई न कोई सेंटेंस हूंदो आहे त सिंधी में बि चवंदा आहियूं अड़े यार फलाणो माण्हू गुज़ारियो सुठो माण्हू हुयो, या धकु लॻंदो आहे त चवंदा आहियूं अली यार सूर थो थिए। त इहे जेके अड़े यार अली यार वग़ैरह आहिनि इहे असांजी फीलिंग्स था शो कनि। साॻे तरीक़े सां अंग्रेज़ी में बि लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके फीलिंग्स जेके पंहिंजी इमोशन्स खे शो कंदा आहिनि। मिसाल तौरु लिखियो आहे असीं हिते त हुर्रा वी वन द मैच, चवंदा वाह वाह असां मैच खटियासीं ख़ुशि था थियनि। त हुर्रा जेको आहे फीलिंग थो ज़ाहिर करे या ख़ुशी जी फीलिंग थो ज़ाहिर करे। ठीकु आहे। अगरि फीलिंग ज़ाहिर करे थो त हुनखे असां चवंदासीं इंटरजेक्शन। ॿियो एग्ज़ाम्पल असां ॾिनी आहे फीलिंग्स ख़ुशी वारी बि हूंदी आहे, ॾुख वारी बि हूंदी आहे, एक्साइटमेंट वारी बि हूंदी आहे। ॿियो लिखियो आहे ओ हिज फादर डाइड टुडे, हिते वरी ॾुख वारी ॻाल्हि आहे त अड़े यार हिन जो पीउ गुज़ारे वियो। त हीउ जेको लफ़्ज़ ओ आहे उहो फीलिंग थो ज़ाहिर करे, ॾुख जी फीलिंग आहे ख़ुशी जी फीलिंग आहे, मतिलबु कहिड़े बि क़िस्म जी फीलिंग ज़ाहिर थो करे हुनखे असां चवंदासीं इंटरजेक्शन। सो इहे हुया टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच। थैंक यू।